2022 जो दौर खाई में मुंहिंजा भाउ 2050 में तो हले। हाँ सही आहे, इहो मुनासिब रेट अथसि। बिल्कुलु बिल्कुलु। हाँ हिकिड़ो मिनट होल्ड कजां, सब्जी वठी वठां, लाइन ते ई रहिजांइ। अब भाई टमाटा घणे किलो आहिनि? हवा लख रुपयो। वाह वाह, सस्ता थी आया? हाँ वाह, पंजाब में टमाटो टुटो आहे न मंडीअ में। ओके, इन करे जेको आहे सस्तो थियो आहे। टे किलो तो ॾे, 3 किलो ॾे। माशाल्लाह। अच्छा हे भिंडी घणे किलो आहे? भिंडी 2.5 लाख रुपया वाह। 2.5 लाख रुपए? हाँ 1.25 लाख रुपए भिंडी पड़ी जा। ठीक है, छापर में जो। हाँ वाह ॾे हल अमूल आहे न? न एतिरे में सही आहे। फ्लेट ॾे घणे तो ॾे फ्लेट? 1.25 अरब रुपए, 1 बेड लाउंज 1.25 अरब। ज़बरदस्त आहे। इमरजेंसी में तो खपाए छा? हाँ वठे त फ्री न वञे। न वठी अचु। ज़बरदस्त। हाँ ॿियो छा? हे घणियूं आहिनि? विझेसि असां थोड़ियूं। बाबा ये 20,000 जी हिकिड़ी भिंडी आहे। बसि पोइ विझे त 20,000 पाए कटिजांइ। ॿियो छा हुजे? हाँ बस इहो तो बस तकरीबन ये 15,000 खन मिर्च मसाला पे ॾिजेसि। ठीक है। हाँ वाह वठी छॾे ते। हाँ ठीक आहे। अब इहो पैसा कीअं ॾियां मां? 50,000 नोट या हो? 50,000 वारो नोट ॾींहुं। 50,000 नोट। ओके। हाँ वाह हिकिड़ो मिनट बी, बसि मां हिनखे पैसा ॾेई वठां। हाँ वाह उस्ताद जेके अगरबत्तियूं कल्ह 12,000 में 2 वतियूं, मां इहे त ॾिजांइ मूंखे। सर ये 12,000 हिकु थी वई अथव हाणे। हलो हिकु ई ॾे, छा हे थी वई आहे त। हाँ साईं वो ड्रेस मुझे घणा पैसा था साईं? 17,000। 17,000 जी। ठीक, मेहरबानी।